अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़ी में वलीकार और यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करन सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, पाण वटि 2 ॾींहंनि खां काफ़ी टाइम थी वियो, 2 ॾींहंनि खां जेको आहे उहो खीरथ में बाहि लॻल आहे जबलनि में, पर डिफरेंट क़िस्म जा आर्ग्यूमेंट्स उतां जा माण्हू चवनि था भई जानवर असांजा मरनि था पिया, उन्हनि बाहि लॻे थी पई। ज़ाहिर आहे हिकिड़ो आउट ऑफ कंट्रोल हिकिड़ी शइ थियल आहे, जेको दुनिया में इहो प्रोसेस आहे, इहो थींदी आहे त पोइ आउट ऑफ कंट्रोल ई थींदी आहे। वॾनि वॾनि मुल्कनि में वॾी बाहि लॻी वेंदी आहे, पाकिस्तान त अलाए कीअं कंट्रोल कंदो अगरि जे फैलिजी त। ख़ैर असांजा पर गवर्नमेंट जो मौक़ो इहो ई थो अचे त भई त जिथे बाहि लॻल आहे उते को बि क़िस्म जो लिविंग मतिलबु काई उहो न आहे, को जानवर न आहे। बाक़ी चवनि था जेके ॻाल्हि कनि था पिया माण्हू, जेके आम माण्हू, त उहो चवनि था पाण बाहि ॾींदा आहिनि। जी, हाणे हीउ जेको एरिया खीरथर वारो चयो पियो वञे जिथे बाहि लॻल आहे, हाणे हीउ तक़रीबन जेको ॿुधायो पियो वञे त 80 स्क्वायर किलोमीटर्स खां मथे एरिया आहे जेको ॿिए पासे खां बलूचिस्तान खे वञी लॻे थो। त उन ते जेको सरकारी तरह ज़ाहिर उएं त अॼु वाईपांदी में मुज़ाहिरो बि थियो, माण्हू चवनि पिया हुते जेको उठाणा त हुननि जी माल मता जो बि नुक़सानु पियो थिए। ज़ाहिर गाह ऐं हीअ ॿूटा सड़ी वेंदा त चारो न मिलंदो, जेको माल खाईंदो आहे उहो त हुननि जी दाहूं हुयूं। पर सरकार जो मौक़ुफ़ पाण खे ॾिठो, जेको चीफ कंज़र्वेटर आहे को मेहर साहब हुआ, जावेद मेहर साहब, उहे चवनि था त न हीअ माण्हू पाण बाहि ॾींदा आहिनि। हाणे उहो मूं पुछा कई, चए त इहो मुमकिन कोन्हे, मथे वरी जबलनि ते माण्हू छो बाहि ॾींदा, ऐं जेतिरो बि भले बरसातूं न थियूं आहिनि त सुकी बि वियो हूंदो, पर माण्हू बाहि अगरि मथे ॾींदा त जेको थोरो घणो माण्हुनि खे मिले पियो हुननि जे माल खे, उहो छो साड़ींदा। इहो चवंदा हेठि जो ई जेको जाबलू इलाइक़े खां हेठि कुझु इलाइक़नि में जिथे थींदी आहे, पोइ किथे महदूद एरिया में हिकिड़ी बाहि ॾिनी वेंदी आहे, उहो बि कॾहिं कॾहिं ॾिनी वेंदी आहे। एतिरी को हुते इहो सिलसिलो न आहे जेको मेहर साहब, यानी लोकल माण्हू कॉन्ट्रेडिक्ट कनि पिया मेहर साहब खे। DC दादू जेका ॻाल्हि करे पियो त भई आउं वियुसि हाणे, ऐं मूंखे मुंहिंजी रीच ताईं मूंखे किथे बाहि न पई मिले। इहो मञे पियो त शोला नज़र अचनि पिया राति जे टाइम, लेकिन DC दादू जो ख़्यालु आहे त हीउ बियॉन्ड हिज रीच आहे, बलूचिस्तान बेसिकली, ऐं जुरिसडिक्शन खां बि ॿाहिरि आहे जेको DC दादू चए पियो, ऐं हुनजी रीच खां बि ॿाहिरि आहे। त पर वरी हुते जा लोकल रिपोर्टर्स ऐं माण्हुनि जो ख़्यालु आहे त DC दादू सिर्फ़ु गोरख वारे साइड तां वियो। ॾिसो, ॻाल्हि इहा न आहे त DC साहब जेको चवनि पिया त हुनजी रीच में न आहे। ज़ाहिर इहो मूं पुछा कई त ख़ुदि रिपोर्टर्स जो बि ख़्यालु आहे त कई एतिरो परे आहिनि इहे इलाइक़ा जिथे 4 व्हील गाॾी बि न वेंदी, इवन पंधु वञिणो पवंदो। पर इहो त रिपोर्टर्स ऐं आम माण्हुनि लाइ त प्रॉब्लम हूंदो, लेकिन सरकार वटि त हेलीकॉप्टर्स बि आहिनि। माण्हू वञी हिकिड़ो दफ़ो तसली करे एयर में वञी करे त भई हू बाहि किथे लॻल आहे, इवन अगरि खुशदार में लॻल आहे या हुन पासे बलूचिस्तान वारे पासे में लॻल आहे त हू बि बलूचिस्तान गवर्नमेंट खे ॾिसणु खपे ऐं हिननि खे इंफॉर्म करणु खपे। छाकाणि त बाहि ही जीअं अमेरिका वग़ैरह में बि थींदी आहे त हुते त ख़ैर फॉरेस्ट हूंदा आहिनि, ॿेला हूंदा आहिनि, हिते ॿेला एज सच न आहिनि। माण्हुनि खे त नुक़सानु थिए पियो, माण्हुनि खे तकलीफ़ थिए पई। हाणे इन ते मुख़्तलिफ़ थ्योरीज़ आहिनि जेके हुते लोकल माण्हुनि जी, मुख़्तलिफ़ कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ आहिनि त हीअ, छाकाणि त हीअ हैरत जोगी ॻाल्हि आहे त हीअ बाहि एतिरी तेज़ी सां छो किथां लॻी ऐं छो पखिड़िजे पई। हिकिड़ो सिधो ख़्यालु आहे भई ठीकु आहे, लॻी वई हूंदी, पोइ हवा जेका हिन महिल उते हू हले थी, गरम हवाऊं हलनि थियूं त हुन सां ख़ुदि ई पाणे वधंदी वई आहे। पर जेके कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ आहिनि उन मां हिकु जेका वॾी कॉन्स्पिरेसी थ्योरी आहे त हीउ इलाइक़ो, छाकाणि त हिते ऑयल एंड गैस फील्ड्स आहिनि, मुख़्तलिफ़ कंपनीज़ जेके आहिनि उहो हुतां ऑयल एंड गैस फील्ड कढनि पियूं, त असांजे सूबे मां जिथां बि ऑयल एंड गैस फील्ड्स हुजनि थियूं उते पोइ मुख़्तलिफ़ भोतार पंहिंजो असरु क़ाइमु करण लाइ कंदा आहिनि। त जीअं या त ओरिजिनल हुननि जो इलाइक़ो हुजे, अगरि के नो मैन्स लैंड आहे, यानी पहिरीं को वॾो भोतार न हो, त पोइ मुख़्तलिफ़ भोतार कोशिशि कंदा आहिनि त हुननि जो दाबो थी वेंदो, जंहिंजी हुते कब्ज़ो ॼमी वियो, जंहिंजो धाको या दाबो अची वियो, त पोइ उहा जेका कंपनी हूंदी पोइ हुन भोतार सां सहकार कंदी, हुनखे ख़र्च पखा ऐं जेके बि मामलात हूंदा थींदा। हिते 2 वॾा भोतार आहिनि, हिकिड़े जो तालुक़ु सिंध सां चयो वञे थो, हिकिड़े तालुक़ु बलूचिस्तान सां चयो वञे थो। हीउ इलाइक़ो हुननि जे दरमियान हिकिड़ो
पॉइंट ऑफ कॉन्फ्लिक्ट रहे थो त हिन इलाइक़े ते दाॿो कंहिंजो आहे त पोइ ही वारे वटे पोइ थींदियूं आहिनि शयूं त जीअं ही जे कंपनीज़ आहिनि उहो पोइ या त ॿिन्ही खे हीअं राज़ी कंदियूं हूंदियूं या बहरहाल जंहिंजो बि दाॿो वधीक हूंदो हुनखे राज़ी कंदियूं हूंदियूं गॉड नोज़ बट दिस इज़ अ कॉन्स्पिरेसी थ्योरी त इहा बाहि लॻाई वई आहे जीअं जेको थोरो घणो माण्हू वेठा आहिनि हुते आबादी त हूंदी न थिड़ पिकड़ इहे एतिरा को लखनि में माण्हू कोन रहंदा हूंदा इन जबलनि में लेकिन जेके बि रहनि था उहो ख़ाली करे वञनि ज़ाहिर अगरि हुननि जे माल मता लाइ को गाह पटो न बचंदो हुते सभु सड़ी रख थी वेंदो त मोस्टली खाना वधो ज़ाहिर माण्हू लॾे वेंदा हुतां त पोइ जंहिंखे बि कब्ज़ो करे हाणे कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ आहिनि आउं नथो चाहियां त ईअं इहा हक़ीक़त आहे जेका मूं पहिरीं ॻाल्हि कई त भोतार इलाइक़नि ते पंहिंजा कब्ज़ा रखणु चाहींदा आहिनि जीअं हू कंपनीज़ हुननि सां गैस ऐं ऑयल वारियूं हुननि सां हिसाब किताब कनि लेकिन हिते बाहि केन ॾिनी आहे या ही नेचुरल लॻी आहे लेकिन ॻाल्हि इहा आहे न सर ॾिसो इहो चवण त सही हुते को जानवर न मुओ आहे बहरहाल हिकिड़ी बाहि लॻल आहे यार तव्हां ही को अफ़गानिस्तान में त न लॻल आहे पर हेलीकॉप्टर्स यूज़ थियणु खपनि ऐं पोइ हेलीकॉप्टर जे स्प्रे सां ही विसामी सघिजे हिते को ही जेके फायर ब्रिगेड जी गाॾियूं कोन वेंदियूं शहर में कोन्हनि वरी फायर ब्रिगेड जी गाॾियूं शहरनि में बाहि नथियूं विसाए सघनि त हुते किथे चढ़ंदियूं सो थियणु खपे हिकिड़ी नेचुरल ब्यूटी आहे खीरथर जी ही नेशनल जेको असांजो पार्क आहे हुनजो बि शायदि हिसो आहे हिन में हिकिड़ी छो हरूभरू बाहि लॻी पई आहे हिनखे विसाइणु खपे कॉलर सां गॾु मोहम्मद हुसैन जतोई काज़ी अहमद मां जी जतोई साहब छा चवणु चाहींदा यासिर भाउ मुंहिंजो तोखे ऐं काज़ी साहब खे ॿिनि खे एडवांस में ईद मुबारकूं अॼु कहिड़ो सुवालु वग़ैरह कोन्हे को बसि साईं अलाह पाक ख़ुशि रखे एडवांस में ईद मुबारकूं तव्हां ॿिन्हिनि भाइरनि खे हुजनि अलाह ख़ुशि कंदो वॾी महिरबानी तव्हांखे मुबारकूं जी साईं जतोई साहब तव्हांखे बि ईद मुबारक एडवांस तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे बि एडवांस ईद मुबारक ईअं अच्छा अगरि पाण जेका ॻाल्हि हले पई आहे बाहि वारी अगरि जे मिसाल ठीकु आहे मञी वठूं था अगरि जे कॉन्स्पिरेसी आहे बि या न आहे बि केतिरनि ॾींहंनि खां लॻल आहे सरकार कयो छा आहे हिन वक़्तु ताईं छॾी थी आहे ऐं सरकार चए थी त असांजी रीच खां ॿाहिरि आहे DC दादू चए थो त भई मुंहिंजी यानी बाहि रोड न पहुची सघियो आहे ॾिसण लाइ पर साईं इहो त तय आहे न त बाहि लॻल आहे त चॉपर्स यूज़ थियणु खपनि हिन में को मतिलबु हिन विदाउट गोइंग इन टू कॉन्स्पिरेसी थ्योरी भई बाहि लॻल आहे छो बि लॻल आहे विसाइण जी कोशिशि त करणु खपे एमरजेंसी सिचुएशन आहे हिकिड़े क़िस्म जी हुनखे माना बिल्कुलु ई इग्नोर करे ऐं वरी अच्छा वक़्तु हलो पंहिंजी अगरि नेशनल पॉलिटिक्स ते अची वञूं ज़ाहिर हाणे हिकिड़ो जंप लॻंदो पर ज़रूरी आहे बिलावल साहब ज़ाहिर हिकिड़ी इंटरनेशनली पॉलिटिक्स आहे पर बिलावल साहब जेको आहे उहो अॼु कुझु ख़तरनाक बि ॻाल्हियूं कयूं कुझु अहिड़ियूं बि ॻाल्हियूं कयूं जेके ज़ाहिर इंडिया हिकिड़ी ॿी पॉलिसी पर खप सम्झ में नथो अचे त हले छा थो बिलावल साहब चवनि था पिया त भई ट्रम्प खे जेको असांखे इंडिया ऐं हुनजे विच में असांखे जेको ठाह कराई सीज़ फायर कराई उहो अॻिते वधी करे हुनखे मुज़ाकरात जी तरफ़ बि असांजी जेको आहे थोरो हेल्प करणु खपे ऐं ॻाल्हि खे ठाहिणु खपे मुज़ाकरात जी तरफ़ हू चवनि था 30 सेकेंडनि जो असां वटि टाइम हूंदो आहे इहो डिसाइड करण में त इंडिया जेको असां वटि मिज़ाइल छॾियो आहे उहो न्यूक्लियर आहे या ॿियो आहे पर इंडिया त शशि थरूर जेको हुननि जी लीड कनि था अमरीकन जेको हिकिड़ो वफ़द वियल आहे उहो त तनक़ीद लाइ वेठो आहे ट्रम्प जे मथां से ॾिसो पाकिस्तान त हतल इम्कान कोशिशि कंदो ऐं पाकिस्तान जी पोज़ीशन बि इहा ई आहे त अमेरिका हिन में टियाकड़ी कराए बसि कोई इन्वॉल्व थिए को टी धुर अचे ऐं ज़ाहिर टी धुर दुनिया में कहिड़ी थी सघे थी सवाइ अमेरिका जी ऐं उहो हिन टॉक्स खे मीडिएट कराए या फैसिलिटेट कराए इंडिया जी स्टेटेड पोज़ीशन इहा आहे त न ही बायोलेटरल मामिलो आहे ॿ तरफ़ी मामिलो आहे हिन में टी धुर खे असीं न विहारींदासीं विच में न आणींदासीं मोदी त सरकार त इहो बि मञण खां इनकारी आहे त ट्रम्प सीज़फायर बि ट्रम्प करायो माना हू ॿिए लफ़्ज़नि चए था ट्रम्प कूड़ो आहे जेको रोज़ चवंदो आहे त मूं ठाह करायो अॼु बि चए पियो ट्रम्प त मूं ठाह करायो जर्मन चांसलर सां वेही करे माना मोदी सरकार ऑफिशियली चए थी ट्रम्प कूड़ो आहे ठीकु आहे हाणे हू हुते वञी अच्छा अगरि ही जेको इंडियन डेलीगेशन वियल आहे ॾिसो पाकिस्तानी डेलीगेशन वियो आहे अमेरिका या UK त ज़ाहिर हुनखे मञता ॾींदो न हुननि खे चवंदो भई अञा बि तव्हां पंहिंजो रोल प्ले कयो ॻाल्हि सम्झो तव्हां कंहिंजे घर वञी छा करणु विया आहियो लॉबिंग करणु विया आहियो न हुननि खे पंहिंजो पासे करणु विया आहियो न छाजे लाइ विया आहियो ॿियनि मुल्कनि में सिफ़ारतकार छो मोकिलिबा आहिनि त ॿिए मुल्क खे जेको तव्हां खां वधीक सघारो आहे उनखे तव्हां पंहिंजे सां पाण सां सहमत कयो पाण सां एग्री करायो ईअं थींदो आहे न छा मक़सदु छा आहे
ही इंडियन डेलीगेशन वञी उते अमेरिका में ट्रम्प खे ई गारियूं पियो ॾे या तनक़ीद पियो करे जी हाँ त पोइ विया छो आहियो? अगरि ॿिए लफ़्ज़नि में चओ था तव्हांखे ट्रम्प जी परवाह कोन्हे, जी हाँ तव्हां ट्रम्प खां सवाइ यानी अमेरिका खां सवाइ बि तव्हांजो मामिलो ठीकु आहे त तव्हां विया छो आहियो अमेरिका? सी ॻाल्हि ज़ाहिर आहे जॾहिं ॿ मुल्क आहिनि, मूंखे सम्झ नथी अचे त ही जेको हाणे स्ट्रेस क्रिएट कयल आहे, हिन स्ट्रेस सां मोदी खे लोकल डोमेस्टिक पॉलिटिक्स में को फ़ाइदो मिले सो मिले, ॿियो त हिन सां कुझु हासिल न पियो थिए। त मतिलबु साईं असीं इंडस वाटर ट्रीटी खे न मञींदासीं, असीं ॻाल्हियूं बि न कंदासीं, असीं टियाकड़ी बि न मञींदासीं, त मतिलबु असीं हिकिड़ो स्ट्रेस ऐं टेंशन में ॿई मुल्क रहनि। यस हाणे अगरि ही कुझु अरसो पहिरीं जी ॻाल्हि हुजे हा त हिन टेंशन ऐं स्ट्रेस जे करे असांजे मुल्क में माशी ॿाड़ाई अचे हा, पर असां वटि कल्ह बि स्टॉक एक्सचेंज मथे चढ़ी वियो। ठीकु आहे, उहो हिकिड़ा अलॻि बहस आहे, लेकिन को एज सच असांखे IMF बि लोन ॾेई छॾियो। अमेरिकन जेको इंडियन नैरेटिव हो त पाकिस्तान को स्पॉन्सर करे पियो टेररिज्म खे, उहो त ऑलमोस्ट रिजेक्ट आहे। उहो बि गुम थी वियो। असां पाकिस्तान सदर थी वियो आहे, वाइस प्रेसिडेंट थी वियो आहे UNSC जी टेररिज्म। ठीकु आहे, त उहो बि कोन, सिफ़ारती तरह बि इंडिया खे कुझु हासिल न पियो थिए। त हाणे मसइलो इहो आहे त इंडिया में मोदी जी रिप्लेसमेंट जेका आहे, हाणे किथे न किथे हुननि जा अगरि को थिंक टैंक्स आहिनि, अगरि हुननि वटि का इस्टेब्लिशमेंट नाले का शइ आहे त किथे न किथे सोचे रही हूंदी त हाणे मोदी पंहिंजी सियासी जंग विड़े पियो, पाण खे बचाइण लाइ। हाणे पाण खे बचाइण लाइ ही जंग विड़े पियो। जी जी या इंडिया जी वॉर न रही आहे, हुन में कोई एक्सीडेंट बि करे सघे थो, उन में हू को अहिड़ी चरियाब बि करे सघे थो जंहिंजो जवाबु ज़ाहिर पाकिस्तान खे ॾियणो पवंदो आहे। हुनजो पोइ नतीजो तमामु ई हिकिड़ो ख़ुदा ख़ैर करे, पोइ त तकलीफ़ था सूरत हाल आहे। सो आई थिंक के ही असांजी पोज़ीशन ठीकु आहे जेको पाकिस्तान चए पियो, बिलावल भुट्टो ज़रदारी बि चए पियो त भई अमेरिका टियाकड़ी करे वठनि। अच्छा, अगरि इंडिया खे अमेरिकन टियाकड़ी जो अगरि सिर्फ़ु दड़को बि मिले पियो त अमेरिका बि चवंदो न भई अगरि असांजी टियाकड़ी क़बूल न आहे त पाण वञी ॻाल्हाए वठो। यस, ॻाल्हियूं थियणु खपनि, ॿिन्ही जे दरमियान को अहिड़ी मैकेनिज़म ठहणु खपे त जीअं आईंदा ही ॻाल्हि एतिरी न वधे। कॉलर सां जावेद समूह नगर पार्क मां। जी समूह साहब, छा चवणु चाहींदा? ऐं असां वटि सिंध में रोडनि जी हालत हूअं ई बदतर आहे, पर गाॾियूं जेके हुन ते गाॾियूं हलनि पियूं उन्हनि जी हालत उनखां वधीक जेको आहे बदतर आहे। नई गाॾियुनि जी फिटनेस चेक कई वञे थी, न वरी उन्हनि गाॾियुनि खे हलाईंदड़ ड्राइवरनि जा लाइसेंस वग़ैरह चेक कया वञनि था, उहे टोटली ड्राइवर अनट्रेंड आहिनि। जेकॾहिं ख़ुदा न खां कंहिं ड्राइवर वटि लाइसेंस आहे या लाइसेंस इशू थियल आहे त उनजी उन वक़्तु जेको आहे ड्राइवरनि खां टेस्ट बि नथी वरिती वञे। नतीजतन इहो थिए थो त हर साल सिंध में लाल शहबाज़ कलंदर जो मेलो हुजे या वरी ईद जे मौक़े ते रश थींदी हुजे, केतिरा ई माण्हू पंहिंजी जेको आहे ज़िंदगी अंदरि हथ धोई विहनि था। जेतोणीकि ॿाहिरि मुल्कनि में असांखां वधीक जेको आहे रोडनि ते गाॾियुनि जी रश हूंदी आहे, पर उते अहिड़ा अणवंदड़ वाक़िया तमामु घटि जेको आहे पेश ईंदा आहिनि। ऐं सम्झणु आऊं इहो थो चाहियां त असां वटि इन सिस्टम खे सुधारण जे लाइ के उपाय वरिता हूंदा या इहो किसो ईअं ई हलंदो रहंदो? ठीकु आहे साईं। सही समूह साहब, ॻाल्हि इहा आहे त तव्हां सिर्फ़ु मेलनि ते हिन जी ॻाल्हि पिया कयो, ईद वारे ॾियारनि ते वाक़ई में एक्सीडेंट्स थियनि था, छाकाणि त हुन में ट्रांसपोर्टर्स खे प्रेशर हूंदो आहे त हू वधि में वधि सवारियूं खणनि ऐं पोइ वधि जेतिरो जल्दी पहुचंदा पंहिंजा चकर वधाइनि। ड्राइवर्स उहे स्किल्ड न आहिनि। हीअ तव्हां जेको जेको मेले ऐं ईदनि जी ॻाल्हि पिया कयो, जो कराची में रोज़ टैंकर मारीनि डेली, अॼु बि ॿ माण्हू मारिया जिना में हीअ जेको खूनी टैंकर्स आहिनि। 4-5 ॾींहं पहिरीं मलीर में हिकिड़ो प्रोफेसर वीचारे खे मारे छॾियो, हाणे भॼी वञे थो ड्राइवर बसि, ऐं पोइ हुनखे ज़मानत थी वेंदी त भई एक्सीडेंट आहे, हीअ को हू त न आहे दानिस्ता क़तल त कोन्हे, त बसि वरी उहो शुरू थी वेंदो। ऐं अगरि को माण्हू रिएक्ट कंदा त डंपर एसोसिएशन वारा निकिरी ईंदा, तासुबी रंग ॾिनो वञे थो। भाई हिन में हर ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू मरे पियो, हुन में पठाण बि मरनि पिया, सिंधी मरनि पिया, उर्दू स्पीकिंग, पंजाबी, एवरीबडी। त को यानी हिन में गाॾियुनि जी फिटनेस जो सुवालु न आहे, हिन में ड्राइवर्स जी फिटनेस जो सुवालु आहे। उहा ई ॻाल्हि असांजे सिंध जे ॿियनि हिसनि में बि अचे थी। तव्हां चओ हीउ ठीकु थी सघंदो या ईअं हलंदो, साईं ईअं हलंदो। सबबु छा आहे? सबबु इहो आहे त छा तव्हां वटि ट्रैफ़िक जा जेके रूल्स ऐं लॉज़ आहिनि उन ते इम्प्लीमेंट नथो कजे, त उन में ई लाइसेंस ॾियणु, उन में ई गाॾी जी जेका हू आहे फिटनेस आहे,
उनमें ड्राइवर जी फिटनेस आहे, हीअ सभु शइ, ऐं ख़ुदि कानून मूजिबि गाॾी न हले त चालान थियणु खपे, उहो असां वटि आहे कोन। छो न आहे? करप्शन। सो तव्हांजी सॼी ॻाल्हि में जेको आख़िर में तव्हां चयो ईअं ई हलंदो, समोसा मूंखे त लॻे थो ईअं ई हलंदो। इवन लीग एंड फॉलोइंग बि न आहे न, त उन कंपनी जेका ट्रांसपोर्ट कंपनी आहे उनखे ई को वॾो हिट अची वञे त जीअं अॻिला खां ड्रिॼनि, पोइ अहिड़ा ड्राइवर रखनि। वाकई में दुनिया में थींदो आहे, ईअं करोड़े करोड़े रुपयनि जा जेके आहिनि कोर्टूं जेके आहिनि हू ॾंड विझी छॾींदियूं आहिनि। लिक्विड हो डिफॉल्ट में हली वेंदियूं आहिनि कंपनीज़ हिकिड़े हिकिड़े एक्सीडेंट ते। हिते ही कहिड़ी कंपनी हूंदी, ॿ टे टैंकर वारा आहिनि, पर हिनखे बंदि करे टैंकर ई खसे छॾीनि सरकारी तरह। यस, माण्हू साड़ीनि था त चवनि था ओहो पोइ असांखे सरकार भरे ॾे। माण्हू जेके तव्हांजा ड्राइवर मारीनि पिया उनखे केरु, उनखे चलो 50,000 रुपया सरकार ॾेई छॾे, इहो कहिड़ो मसइले जो हल आहे? नौजवान ॿाहिरि निकिरनि था ऐं वापसि हुननि जा लाश अचनि था, ज़ुल्म आहे। सो सही ईअं मूंखे लॻे थो ईअं हलंदो जनरली पूरे छाकाणि ॾिसो ओवरऑल ई पुलिस आहे न, हीअ बि त छा ट्रैफिक पुलिस, ट्रांसपोर्ट, हीअ सभु खाता आहिनि। पुलिस जी हालत छा आहे? पाण ही जेको चवनि था त कंदकोट में कल्ह बि मुज़ाहिरा रोज़ राति जो वीचारा निकिरनि था, ऐं हुते अगरि चइजे त बाबा ही लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ख़राबु आहे, हू ॿार अञा पितकड़ो बाज़ियाब नथो थिए उतां कश्मीर वारो, त उते केस पीका जा दाख़िल थी वञनि। दादू वारनि मुज़ाहिरा कया आहिनि, रोज़ सिंध में किथे न किथे मुज़ाहिरा एहतिजाज थियनि पिया, अमन अमान ख़राबु आहे। मीरपुर माथेलो मां अॼु धाड़ेलनि वीडियो वरी वायरल कई आहे, जेको रेहड़की मां शायदि 20 ॾींहं पहिरीं अगवा थियो, उन कुटीनि पिया। हाणे चयो वञे थो साईं लॉ एंड ऑर्डर ठीकु आहे, मां बार बार चवां थो तव्हांजे चवण सां ठीकु न थींदो, मुंहिंजे चवण सां ख़राबु न थी वेंदो। सवाल मुंहिंजे चवण सां या तव्हांजे चवण जो त न आहे न। हक़ीक़त छा आहे? हाणे तव्हां चओ न सही पहिरीं 3 वीडियो रोज़ जारी थींदियूं, हाणे हिकिड़ी थिए थी, माना अमन अमान थी वियो। वाह वाह। यू नो अगरि आर्ग्यूमेंट इहो आहे त अमन अमान, भई पोइ हीअ माण्हुनि खे छा अहिड़ो मथो ख़राबु थियो आहे? दादू वारनि जो हीअ केरु गर्मी में चरियो थो कोन्हे जो एहतिजाज करणु निकिरंदो, कंदकोट वारा रोज़ निकिरनि था, इहे पागल आहिनि छा? इनखे पुलिस सां को दुश्मनी आहे छा? मञो त अमन अमान ख़राबु आहे, माथेलो वारे सां छा आहे? तव्हां इन्हनि ते त पेका वेका नथो लॻे। बाक़ी अगरि चओ त हीउ ज़ुल्म पियो थिए त पोइ पेका कानून आहिनि। अमन अमान ॾाढी सूरत ख़राबु आहे, इहो मञणु खपे। जेसिताईं मञींदो न आहे तेसिताईं ठीकु कीअं कंदो? बस अब घणा मसला था अची वञनि न, पोइ बसि इहे प्रॉब्लम्स पॉलिटिक्स हे हो हर शइ इन्वॉल्व थी वञे, पोइ बसि का बि शइ वरी पोइ सिधी नथी थिए। पाकिस्तान जो जनरली मसइलो इहो ई आहे। अॻिते हलूं था पिया, पंहिंजी ॻाल्हि हले पई त इंटरनेशनल वारे सां त ठीकु आहे। हिन वक़्तु ज़रा असां अपीज़ हिकिड़े क़िस्म जो हिकिड़ी सही लाइन ऑफ रखी वेठा आहियूं त जीअं कोई दुनिया में मुल्क कोई विझे, पर जेका ट्रम्प जी हिन वक़्तु जनरली सूरत हाल आहे उहो त काफ़ी वीक पोज़ीशन नुमाया थी थिए दुनिया में। न रशिया तो यूक्रेन रशिया कोन था ॿुधनि, पंहिंजी वॉर उन्हनि वरी वापसि शुरू करे छॾी आहे। इसराइल लिबिया ते बि अटैक कर, लेबनान ते बैरूत ते अटैक करे छॾियो, उहो पाण शुरू थी वियो आहे होॾे अलॻि सां। हेॾऊं इंडिया बि नथो ॿुधेसि त छा? हाणे त उहो हार्वर्ड यूनिवर्सिटी त न पई ॿुधे, हाणे एलन मस्क बि नथो ॿुधे। एलन मस्क बि नथो ॿुधेसि। एलन मस्क बि जेको ख़ुदाफ़िज़ करे हलियो आहे, हिक ॿिए सां विढ़िया वेठा आहिनि बाक़ाइदा। हाणे त ईअं सफ़ा मतिलबु हिकु ॾींहं में अंदरि ज़ाल मुड़ुस जो तलाक थी वञे पोइ हिक ॿिए सां विढ़नि था, मतिलबु ईअं विढ़नि पिया न पाण में। ऐं को $100-150 बिलियन जो ख़ैर एलन मस्क खे फ़िलहाल त नुक़सानु थियो आहे। ट्रम्प मूं तव्हांखे जैसे आयो हो ऐं शुरू कयो त मूं तव्हांखे चयो पियो त हीअ दुनिया जॾहिं हीअ अगरि हीअ रहियो, ऐं आउं हमेशह चवां थो अगरि हीअ रहियो 4 साल, त हीअ हिकिड़ी अमेरिका, हिकिड़ो नओं अमेरिका हूंदो, हीअ दुनिया हिकिड़ी नई दुनिया हूंदी। हीअ एतिरी स्पेस छॾे पियो अमेरिका, ग्लोबल जेका हुनजी गिरफ़्त हुई सफ़ा स्पेस छॾे थो, हीअ स्पेस छॾींदो वञे पियो। ॾिसो वीज़ानि ते पाबंदी हणी तव्हां हिननि मुल्कनि खे छा आहे, जेको 12 मुल्क नंढा वॾा आहिनि, पर तव्हां पंहिंजो इन्फ्लुएंस विञायो आहे। इज़राइल तव्हांजी ॿुधे कोन पियो, तव्हांखे वीटो कयो पिया। दुनिया जे मुसलमाननि जी हिन महिल जेका कंडेमनेशन आहे, सिर्फ़ु मुसलमाननि जी न, जेके बि हिन ही जे क़त्लेआम जी मज़म्मत कनि पिया, त अमेरिका हुन महल सॼी दुनिया जी क्रिटिसिज़म जे हेठि अचे पियो त। ऐं हू जीअं तव्हां चयो त उहो जेको हुन कोशिशि कई त यूक्रेन सां रशिया जो ठाह थी वञे, नथो थिए, कुझु न थियो। रशिया प्यूटन बि ॿुधण खां इनकार कयो। इज़राइल त गज़ा त न पियो ॿुधे, हाणे मुर्गो बैरूत ते हमिलो करे छॾी। ईरान सां ठाह अञा बि न पियो हले, नथो थिए। ठीकु आहे। त
त आख़िर पोइ इंडिया बि चए थो त ईअं कंफ्यूज़ड माण्हू आहे, असीं हिन सां छा ॻाल्हायूं डोनाल्ड ट्रंप सां। ऐं डोनाल्ड ट्रंप वटि हर शइ जो इलाजु आहे, हर मर्ज़ जी दवा दो गोली, ट्रेड पॉलिसी आहे, ऐं हीअ जेको आहे न टैरिफ ॾींदसि, पोइ टैरिफ वधाईंदसि। अॼु बि चए पियो त मूं चयो हिननि खे इंडिया पाकिस्तान खे गोलियूं हलंदियूं त पोइ तिजारत न थींदी। अदा त गोली न हलंदी। हिन वक़्तु ताईं रुॻो इहो ई अचीवमेंट अथसि जेका कॉन्स्टेंट रिपीट थो कराए, ॿियो कुझु अथसि ई कोन न ॿुधाइण लाइ। ऐं उहो बि अगरि हिन दफ़े खां पोइ जीअं मतिलबु ही मूंखे हो ज़ाहिर सल्तनतूं ख़तमु थींदियूं आहिनि दुनिया में, हर 100-150 साल खां पोइ सल्तनत हिकिड़ी ख़तमु थींदी आहे। पर जीअं अमेरिका, मूंखे न पियो लॻो त अमेरिका को इतना जल्दी हुनजो अमेरिका जो एतिरो असरु घटि थियणु शुरू थींदो। असरु त हुनजो घटिजणु शुरू थियो आहे। ऐं अगरि ईअं असरु घटि, मिसाल अगरि इंडिया अगरि मोदी जी अॻुवाणी में हले थो ऐं हीअ को वरी एडवेंचर करे थो ऐं ॿिए भेरे नथो ॿुधे अगरि अमेरिका जी, त पोइ हीअ त सिर्फ़ु चवंदो ठीकु आहे आउं ट्रेड न कंदसि इंडिया सां, इंडिया न कजई, पोइ छा थींदो? हिकिड़ी रिडिकुलस क़िस्म जी हिकिड़ी स्ट्रेटजी आहे जंहिं ते ख़ुशि पियो थिए। त पोइ एलन मस्क चवाणी त पोइ शायदि इम्पीचमेंट ते आख़िर अमेरिका तयारु थींदो त बाबा हिन प्रेसिडेंट मां जान छॾायो। हा, छो जो इहो बि त गॾु कोन्हेसि न, यूरोपियन यूनियन बि गॾु कोन्हे जेको हमेशह हूंदो अथसि, यूके बि गॾु कोन्हे जेको हमेशह हूंदो अथसि, कैनेडा कोन्हे, कोई न आहे गॾु, कोई न आहे। हिन वक़्तु सॉर्ट ऑफ पाण हिन सम्झो ख़ैर कल्ह वरी हिकिड़ी डेवलपमेंट कई अथसि त प्रेसिडेंट शी सां ॻाल्हायो अथसि, पाण ॻाल्हायो अथई ऐं डिघी चौड़ी हुननि जी मुज़ाकरात थिया आहिनि। त पाण वटि बजट अचण वारो आहे। पीपल्स पार्टी चवे थी पई त असां गवर्नमेंट सां गॾु न आहियूं, पर बजट ते असां गवर्नमेंट सां गॾु आहियूं आवाम जे करे, छो जो आवाम जे करे। ऐं चयो वञे थो पियो त सैलरीज़ में कोई 10% रेज़ अचे थो पियो, ऐं हेठिए तबिके जेके 61 खां 16 वारा हुनजो 30% जो वफ़ाक़ी हुकूमत में को तब्दील अचे थी पई। पर जनरली हर कोई इहो ई थो चवे त भई ईंदियूं सुठियूं ॻाल्हियूं, उनखां पोइ सॼा रिपरकशन्स महसूसु थींदा। ॾिसो, पाण त एक्सपर्ट न आहियूं, पर पाण हिकिड़ी थुली ॻाल्हि सम्झूं था त हिकिड़े घर जो, हिकिड़े इदारे जो ख़र्चु आहे 100 रुपया, उन जी इनकम आहे मिसाल 50 रुपया। हाणे चयो ॾिसो न, जॾहिं तव्हां पघारूं वधाइण जी ॻाल्हि कंदो, पेंशन वधाइण जी ॻाल्हि कंदो, सब्सिडी ॾियण जी ॻाल्हि कंदो, त तव्हांजो 100 रुपयो जेको आहे उहो 115 रुपया या 110 रुपया या 120 रुपया थी वेंदो। ठीकु आहे, तव्हां वटि को अहिड़ी उमेद ई कोन्हे जो तव्हांजो ही 50 रुपए जी जेका आमदन आहे इहो को 100-125 रुपया थी वेंदी। इहा IMF तव्हांखे कीअं थियणु ॾींदो? पहिरीं त तव्हां कंदा आया आहियो, हिकिड़े डिघे अरसे ताईं पाण तव्हां इहो कंदा आया आहियो, हाणे तव्हांखे IMF कीअं करणु ॾींदी? हीअ त तव्हांखे हीअ जेके फॉरेन रेमिटेंसिस अचनि थियूं, इन जे करे तव्हांजो वरी बि थोरो जेको आहे उहो साह पए थो तव्हां में हिन डेफिसिट जेको आहे, छा चइबो आहे, करंट अकाउंट डेफिसिट जेको आहे, इन में कुझु न कुझु तव्हांखे साह पए थो जो ॿाहिरियां पाकिस्तानी पंहिंजे माइटनि लाइ मोकिलींदा पैसा हिते, वरना त ॾुखी थी वञे सूरत हाल। खोलण सां गॾु शेख अली नवाज़ सिंधी कराची मां। जी शेख साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं, अर्ज़ु इहो आहे, मां पंहिंजे मुल्क जे सरबराह फील्ड मार्शल आर्मी जो फील्ड मार्शल एडमिनिस्ट्रेटर खे गुज़ारिश कंदुसि, अर्ज़ु कंदुसि हथ अदब जा ॿधी त ईदनि ते आम माफ़ी जो ऐलान कयो वेंदो आहे। तो तव्हां बि वॾी दिलि करे, कुशादी दिलि करे सैयद घराणे जा आहियो, तव्हां बि उमरान खान खे माफ़ी जो ऐलान कयो। ऐं चवंदा आहिनि, अलाह जो रसूल बि चए थो त बख़्शणु माफ़ करणु वॾो बहितर कमु आहे, उनमें अलाह बि राज़ी, अलाह जो रसूल बि राज़ी। अलाह तोखे कामयाबी ॾिनी आहे ऐं तूं थोरे हूंदे बि ठीकु आहे साईं। सही शेख साहब, फील्ड मार्शल साहब माफ़ी कीअं थो ऐलान करे सघे? फील्ड मार्शल माफ़ी जो ऐलान कीअं थो करे सघे कानूनी तरह? साईं, हा, कानूनी तरह त न, पर हाणे ज़ाहिर आहे बाक़ी उहो चई सघे थो त भई मूं माफ़ कयो, अगरि को ज़ाती रंजिश आहे फील्ड मार्शल खे,
बाक़ी हू पाण त माफ़ु नथो करे सघे सर, ऐं मुल्क में मार्शल लॉ थोरी लॻल आहे। जी हा, उहो त ज़ाहिर आहे। सो उहो त ऐं माफ़ु करणु त हू माफ़ी त घुरे बि कोन पियो इमरान ख़ान। हू त चए थो रुॻो कोर्टनि खे हलणु ॾियो त उहो ई निकिरी ईंदो, पर पाण सभु सम्झूं था त इहे छा मामलात थींदा आहिनि। लेकिन आउं साईं जी ॻाल्हि त साईं हिकिड़े आउट जंहिं बि स्पिरिट में ॻाल्हि पई कई, उहो साईं जी ॻाल्हि खे आउं हिकिड़े पासे थो रखां। आउं इहो चाहियां थो त ईद या मुल्क जा हालात ॿई हिन ईद खां सवाइ बि मुल्क जा हालात हिन ॻाल्हि जा मुतकाज़ी आहिनि, हिन ॻाल्हि जा घुर्जाऊं आहिनि त मामलात खे ठीकु कयो। हा, ऐं सिर्फ़ु इमरान ख़ान सां न। जी हा। हाणे मूंखे ॿुधायो जेको अॼु हाणे स्वाग सां ॻाल्हि हुते हली वेंदी, छाकाणि इहे तूं ॻाल्हि करे छॾी त सॼे मुल्क में हिकिड़ी रिकन्सिलेशन जो माहौल जुड़णु खपे, मुफ़ाहमत जो माहौल जुड़णु खपे, ऐं पॉलिटिक्स खे हलणु ॾियो, स्पेस ॾियो, इख़्तिलाफ़ राय खे, यानी हिन ॻाल्हि खे असांखे सिखणु खपे त असीं हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ करे बि गॾु थी रही सघूं था न। हाणे मूंखे ॿुधायो मोरो में छा थियो आहे। Exactly. मूंखे उष्ट यादि आयो त हाणे 5 ॾींहंनि खां उहो अॼु हिकिड़ी ख़ातून माउ जेका आहे, मुंहिंजो पुटु मोरो में पंहिंजे ॿार जो इलाजु कराइणु हॉस्पिटल वियो आहे, उहो केरु खंभे हलियो वियो आहे, उनखे हाणे 5 ॾींहं थी विया। ईद आहे यार सुभाणे। हाणे इहो खंभण जो सिलसिलो शुरू थी वियो न वापसि सिंध में वरी, सिर्फ़ु हिकिड़ो मोरो जो इंसिडेंट ठाहे करे, मोरो जो जवाज़ ठाहे करे। ऐं हाणे मूं तव्हांखे चयो पियो न त इहो थींदो, इहो आख़िर छो थियो आहे, हिन जो को सबबु हूंदा न। त इहे छा पियो थिए, मतिलबु आउं बार बार चाहियां पियो त हिन खे सिंध खे बलूचिस्तान न सम्झो ऐं न उहे ट्रीट कयो। हिते उहो मामिलो ई न आहे। हाणे की छा ज़रूरत आहे भई गुम करण जी, तव्हांखे। ऐं जेको टेररिस्ट हुजे उहो पंहिंजे ॿार जो इलाजु कराइण पाण वेंदो अस्पताल, छा था कयो। सो ऐं वरी ॻाल्हि सॼे मुल्क ते बि लागू थिए थी, ऐं मुल्क में जेको आहे उहो पंजाब बि अचे थो, केपी बि अचे थो, सिंध बि अचे थो, ऐं बलूचिस्तान बि अचे थो। पॉलिटिक्स खे रूम ॾियो ऐं इख़्तिलाफ़ राय खे दुश्मनी जो दर्जो न ॾियो। अच्छा कीअं सवाल आहे, तव्हां ॻाल्हि कई त भई हिकिड़ो सुवाल ज़हन में अचे थो, कीअं थिए इहो। मूंखे बलूचिस्तान जे अंदरि त जेको हिकिड़ो रवैयो आहे उहो त तमामु, इवन हर प्रेस कॉन्फ्रेंस में इहो रिमाइंड करायो वेंदो आहे त चेहरा नकाब हटाना, बेनकाब करना चाहिए मारंग का, मारंग को आप बताएं जाकर दुनिया को कि मारंग टेररिस्ट है, उसकी प्रॉक्सी है। ये ॻाल्हियूं हर प्रेस कॉन्फ्रेंस में थी। सर ठीकु आहे, जेको चवणु जेको थी वियो भला, हाणे जेको थी वियो, जेको चयो वियो, जेको कयो वियो, भला हाणे अॼु खां त शयुनि खे वरी रिकन्सिडर त करणु खपे न। असीं त सिर्फ़ु गुज़ारिश करे सघूं था त रिकन्सिडर कयो। ज़ाहिर न कंदा त न कंदा, मूंखे नथो लॻे त करण जो इरादो हूंदो। पर हिकिड़ी आउं त जेका ॻाल्हि असांजे नंढड़ी अक़ल में अचे थी त पॉलिटिकल फोर्सिस खे जॻह न ॾींदो त पोइ वैक्यूम आहे। यस, पोइ वैक्यूम में जेको आहे उहो शरपसंद बि घणंदा, दहशतगर्द बि घणंदा, सभु घणंदा। हर को वैक्यूम खे पूरो करण जी भरण जी कोशिशि कंदो, हथियार कढंदा। ऐं बलूचिस्तान में तव्हां ॾिसी वरितो ग़लति थियो आहे। हाणे अगरि साॻियो जेको आहे कॉपी पेस्ट तव्हां सिंध ते कंदो हिन खे, हालत ही त सिंध गवर्नमेंट खे वज़ाहत करणु खपे त ही मोरो वारो किथे आहे हमरा। यस, लाज़िमन वज़ाहत करणु खपे, लाज़िमन वज़ाहत करणु खपे। मतिलबु ईअं हाणे मोरो खे छा हिकिड़ो छा ठाहिनि पिया, ग़लति आहे। ऐं गुज़ारिश करे सघां थो त हिन सां नुक़सानु थींदो, हिन सां फ़ाइदो कुझु कोन थींदो। बाक़ी अगरि ठाहिणो ई आहे, अगरि उहो माहौल ई क्रिएट करिणो आहे, उहो बि नुक़सानु थींदो। त पोइ अगरि दानिस्ता बि थिए पियो, पोइ पीपल्स पार्टी खे कहिड़ो फ़ाइदो आहे? अगरि पीपल्स पार्टी खे कोई फ़ाइदो न आहे। पीपल्स पार्टी हिनजी जेको आहे उहो नुक़सानु खाईंदी, शदीद नुक़सानु थींदो। जी हा, पीपल्स पार्टी गवर्नमेंट खे ई तव्हां चवां पियो त हू हिन में फुट डाउन करे, अहिड़ा मामलात न थियणु ॾिए, रोके। अच्छा, पंहिंजी इकोनॉमी जी हालत ज़ाहिर आहे सभिनी साम्हूं आहे, बजट जी हालत सभिनी साम्हूं आहे, एक्सटर्नल फाइनेंसिंग सभु कुझु ज़रूरत आहे। पर ज़ाहिर आहे डिफेंस बजट वधाइण जे लाइ ॻाल्हि कई वई, उन ते ओके बि थी वियो। चाइना असांखे हाणे स्टेल्थ जहाज़ बि ऑफर करे छॾियो आहे, नयो एयर डिफेंस सिस्टम बि ऑफर करे छॾियो आहे। सही ज़ाहिर आहे। मतिलबु असां त हाणे असांजी रिलायंस जेका आहे पहिरीं के ज़माने में बिकॉज ऑफ F-16 ऐं ट्रेनिंग्स ऐं सभु मामलनि जे हवाले सां असांजी घणी जेका दिफ़ाई ज़रूरतूं हुयूं असीं अमेरिका ऐं वेस्ट ॾे ॾिसंदा हुआसीं। हाणे ओवर द पीरियड असां पंहिंजी दिफ़ाई ज़रूरतुनि जी जेका इनसार आहे उहो असां चाइना ॾे कयो आहे।
हिन दफ़े जेको थियो हिन 3-4 ॾींहंनि जी हिन में उन में असां ॾिठो त इहो असांजो मतिलबु इक्विपमेंट वाइज़ असां बहितर रहियासीं एटलीस्ट एयरफोर्स जे लेवल ताईं त उहो ज़ाहिर आहे अगरि हिकिड़ी शइ आज़माइजी बि वई सो चाइना खे त इहा आज़माइण लाइ को ग्राउंड न आहे त हीउ पाकिस्तान जे बैटल ग्राउंड ते उहो आज़माइजी बि विया हुननि जा औज़ार त दुनिया में बि मार्केटिंग बि चङी थी वई हीअ त आम रेस आहे न सर सो असीं वठंदासीं हू वठी रहिया हूंदा त अरबे हीअ को 2-3 लख रुपयनि जा त किसा कोन्हनि हीअ 2-3 लख डॉलर या 2-3 मिलियन डॉलर जा बि किसा कोन्हनि हीअ ओवर द पीरियड बिलियंस ऑफ डॉलर्स जी बाइंग थींदी फ़ाइदो सिर्फ़ु चाइना अमेरिका खे थींदो जेके वेपन्स खपाईंदा बसि आउं नथो चाहियां फ्रांस को जहाज़ विकिणे थो मतिलबु जेको मिलिट्री इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स बेसिकली त हुनखे फ़ाइदो थींदो दुनिया में जिथे बि आहे जी हा हुनखे फ़ाइदो थींदो जी हा एट द एंड ऑफ द डे ज़ाहिर हुनखे फ़ाइदो थींदो मूंखे ॿुधायो जिन्हनि मुल्कनि में न्यूक्लियर आहे ज़रूरत छा आहे उन्हनि खे पिस्तौल बि रखण जी कहिड़ी ज़रूरत आहे एग्ज़ैक्टली पर ज़रूरत आहे बि ऐं न आहे बि बसि इहो ई हलंदो अच्छा वक़्तु हलो पंहिंजी ॻाल्हि हले पई पंहिंजी पॉलिटिक्स ते त ज़ाहिर इमरान ख़ान साहिब जे हवाले सां ज़ाहिर इग्नोर त नथो करे सघिजे अञा ताईं ॼण माना जेके बि कुझु साफ़ी जेके इस्टेब्लिशमेंट्स था उहे त चवनि था भई त असां अञा ताईं क़ाइमु आहियूं हिन ॻाल्हि ते त हीअ सभु ॻाल्हियूं फज़ूल आहिनि इमरान ख़ान इज़ डन उनखे का बि क़िस्म जो ॻाल्हाइणु ॿोलाइणु कुझु बि मुमकिन न आहे न ठीकु आहे इहो अगरि हू इस्टेब्लिशमेंट जा वेझा तसवर थींदड़ सहाफ़ी आहिनि त उन्हनि खे ज़ाहिर हॉर्सिस माउथ मां ॻाल्हि ख़बर पई हूंदी न ठीकु आहे उन्हनि जी इंफॉर्मेशन ठीकु हूंदी पाण उनखे कीअं चऊं त न लेकिन ॻाल्हि इहा आहे त आऊं चाहियां त आई एम डन विथ यासिर तंहिंसां यासिर ख़तमु त न थी वियो साम्हूं वेठो आहे न मुंहिंजो डेली टीवी ते सॼो डिस्कशन ई न थियूं हलनि त डेली साम्हूं बि वेठो आहे मुंहिंजो यासिर सो मुंहिंजे अखियूं बंदि करण सां यस यासिर किथे हलियो वियो सो अगरि इफ एनीबडी इज़ डन विथ ख़ान हा अगरि हू चवणु चाहिनि था त हाणे के सूरत हिन सां ॻाल्हियूं न थींदियूं त पोइ आउं अहिड़े मौक़िफ़ खे लॉजिकल नथो सम्झां ग़लति यानी इंफॉर्मेशन जे हिसाब सां ठीकु हूंदा उहे यस हुननि जी मालूमात हूंदी त भई इस्टेब्लिशमेंट हाणे नथी ॻाल्हाइणु चाहे हा इहो ठीकु हूंदा उहे मुंहिंजी त का मालूमात न आहे पर आउं हिन खे जेको पाकिस्तान जी हिकु डिघी हिस्ट्री आहे उन ऐं हिते जी जेके पॉलिटिकल लॉजिक्स आहिनि या पावर डायनेमिक्स जेके आहिनि पावर डायनेमिक्स ऐं पॉलिटिकल लॉजिक्स जेके आहिनि जेके हिते जा सियासी मंतक बि अजीब आहिनि दुनिया जा अलॻि हूंदा आहिनि असांजा अलॻि आहिनि उन में मूंखे इहा ॻाल्हि फिट नथी नज़र अचे हा अॼु बंदि थी वयूं हूंदियूं ॻाल्हियूं वरी 15 ॾींहंनि खां पोइ वरी को वाक़ियो को किस्सो को मामिलो वरी जेल में वञी मुलाक़ात थी वेंदी सो दे आर डन विथ असां त तसवर अचे थो त न बसि हाणे किसा पारीना थी वियो तव्हां न ॻाल्हाईंदो तव्हां मिसाल तव्हांजे पाड़े वारो आहे तव्हांजो चओ त यार न हाणे हिन सां आईंदा तालुक न रखंदासीं भले न रखो पाड़े में त वेठो आहे इहो इंडिया सां बि इहो ई असांजो सो रियलिटी आहे न ख़ान इज़ अ रियलिटी जेसि ताईं हीज़ मतिलबु अलाह सभिनी खे हयाती ॾिए ऐं उन जेसि ताईं हू आहे तेसि ताईं त उहो आहे न सर तव्हां हुन रियलिटी खे अखियूं कीअं बंदि कंदो ऐं कयो बि पिया त उहो फ़ाइदो न थींदो ज़ाहिर अच्छा पर पोइ इहे ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते पर पोइ बार बार इहो बि त हिकिड़ो तसवुरु अचे थो न त ठीकु आहे अगरि इमरान ख़ान सां हिन वक़्तु न ॻाल्हाइनि त पोइ सुवालु होॾां बि उभिरे थो त पोइ इमरान ख़ान साहिबु छा कंदा सर ॾिसो हिन में टाइम जो गेम आहे नर्व्स जी गेम त आहे जॾहिं तव्हां पाण सां ताक़तवर क़ुवतनि सां विढ़ो था त पोइ सबर बि ओतिरो ई वॾो खपे पोइ पेशंस ऐं सबर ऐं आसाब ओतिरा ई मज़बूत खपनि छाकाणि त वक़्त ऐं हालात हर वक़्तु साॻिया त न रहंदा आहिनि वक़्त ऐं हालात मटिबा आहिनि ख़ुदि ख़ान त ख़ुदि हिन जो ख़ुदि वॾी एग्ज़ाम्पल आहे बाजवा साहिबु वठी आयुसि 3.5 साल लॻा ऐं हिकिड़े ज़माने में त ईअं ई मामिलो हो बाजवा साहिबु ऐं इमरान ख़ान जो जीअं हींअर आहे प्राइम मिनिस्टर ऐं इस्टेब्लिशमेंट जो अहिड़ो ई मामिलो एग्ज़ैक्टली त वक़्ती हालात मटिया कंहिं तसवुरु कयो थिए त शहबाज बाजवा साहिबु जेको आहे नवाज़ शरीफ़ सां डील मतिलबु मामलात हल कंदो
सो इहो चवण त हा हाणे हिन में सबर केतिरो आहे, पेशेंस केतिरा आहिनि। असल ॻाल्हि उहा ई आहे। वैसे नंढड़ी ॻाल्हि करे छॾियो ज़रा पेशेंस असाब जेसिताईं टुटनि तेसिताईं केरु काॾे हली वञे केरु काॾे हली वञे इहो बि त नथो चई सघिजे। बसि पोइ हाणे उहो त हाणे कुझु नथा करे सघूं। उहो ॾिसो उहो ग़ैब जो इल्मु त पाण खे कोन्हे। हाणे अलाह ख़ैर करे पाण त अॼोकी रियालिटी ते ॻाल्हायूं था। अॼु जी ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि, मञण न मञण सां ज़मीनी हक़ीक़तूं तब्दील नथियूं थियनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी सां नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो। वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।